ڀرياروड शहर गंदगी जो ढेर बणजी वियो आहे। शहर जे बाहिरि पारां दुकान जी अडावत शुरू करण खां अॻे ई दुकान अंदर पियल कचरे जो ढेर रोड ते उछलाए छॾियो। ڀرياروड पक्का चांग रोड ते फिटो कयल गंद कचरे सबबि बिलाग थी वियो आहे, जंहिं सबबि रहवासी बदबू सबबि परेशानियुनि में मुब्तला थी विया आहिनि। ॿिए तरफ़ शहर जे सियासी समाजी अॻवाननि निसार किरियो, अज़ीज़ुर रहमान अमरोटी, फ़कीर सनाउल्ला ऐं ॿियनि जो चवणु आहे त गंदगी ऐं बदबू जे करे रहवासी ऐं ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। जॾहिं त मोटरसाइकिलूं रिक्शा तोड़े नंढियूं गाॾियूं रोड ते फिटे कयल गंद में फासी पवनि थियूं, जंहिंखे ड्राइवर ऐं शहरी धिकंदा रहनि था, जंहिं सबबि हितां जा रहवासी बिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि ऐं नमाज़ियुनि खे मस्जिद वञण खां तमामु परेशानी थी रही आहे। ॿिए पासे ڀرياروड जे टाउन कमेटी इंतिज़ामिया अगोर निंड में सुतल आहे, जंहिं सफ़ाई जे हवाले सां को बि क़दम नाहे खयो। शहरियुनि ऐं साॼे वंदनि धुरनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त ॼाणायल रोड तां फौरी तौर ते गंद कचरो हटाए बाहिरि दुकानदारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿिए पासे टाउन ऑफिसर ڀرياروड आफ्ताब मल्ला खां मुकोब वठण लाइ राब्तो कयो वियो त फोन अटेंड न कयो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।